मुझा प्यारा दुखियो सुखियो जंहिं बि रोज़ो रखी ॾींहुं गुज़ारियो अल्लाह जे रज़ा वास्ते। जंहिं शख़्स रमज़ान जो रोज़ो रखियो मुझा प्यारा दोस्तो अल्लाह साईं तो फरमाए त रमज़ान शरीफ़ जे रोज़े जी जज़ा जन्नत बेहिश्त कोने, हूरूं कोने, सवाब कोने। रोज़ो ख़ास मुझे ला आहे, उन रोज़ेदार जे ला जज़ा मां रब पान आहियां। नमाज़ जो सवाब, हज ज़कात जो हिकिड़ो सवाब मुक़रर, पर रोज़े जो सवाब मुक़रर कोन्हे। अल्लाह सीधो फरमाए तो रोज़ो मुंहिंजो आहे, मुंहिंजे लाइ, ऐं मां रोज़ेदार जे लाइ, उन जी जज़ा मां रब आहियां। उलमा किराम इन रिवायत जी तशरीह बयान कनि था। अल्लाह साईं रोज़ेदार जो आहे, रोज़े जी जज़ा पाण रब्बा। उलमा किराम फरमाइनि था इन जी तशरीह हीअं सम्झो, तफ़सील हीअं सम्झो त जेको रोज़ेदार आहे सो अल्लाह जो थी थो वञे, रब उन रोज़ेदार जो थी थो वञे। रोज़ेदार रब जो, रब रोज़ेदार हिकिड़ी तशरीह। ऐं ॿी उलमा किराम फरमाइनि था हदीस बि आहे त जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, जीअं मूं अव्हांखे निज़ारा ॿुधाया हशर जे मैदान जा, इहो सिस्टम लॻो पियो हूंदो, हिसाब किताब पियो हलंदो, के निमाज़ जे सदके पिया जन्नत में वेंदा, के सखावत जे सदके पिया वेंदा, के रहमदिली जे सदके पिया वेंदा, के सुठनि अखलाकनि जे सदके पिया वेंदा, के हज उमरे जे सदको, को कहिड़े अमल जे सदके, को कहिड़े अमल जे सदके जन्नत माणींदो, बख़्शिश माणींदो। पर मुझा प्यारा बेहिश्त जा 8 दरवाजा न 8, उन्हनि मजा 7 दरवाजा खुलंदा, पर हिकिड़ो दरवाजो जंहिंजो नालो आहे बाबे रैयान, वो बाबे रैयान बंदि हूंदो जेको मख़सूस रोज़ेदारनि जे लाइ तयारु थियो आहे। बाबे रैयान खां सिर्फ रोज़ेदार गुज़रंदा, दाख़िल थींदा, ॿियो केर बि माण्हू उतां दाख़िल गुज़री कोन सघंदो, दाख़िल थी कोन सघंदो, उहो दरवाज़ो बंदि हूंदो। रोज़ेदार अल्लाह खे अर्ज़ कंदा बारी ताला असां तुंहिंजे लाइ बुख उञ बर्दाश्त कई, 16 कलाक कोन खाईंदा हुआसीं, 16 कलाक असां तुंहिंजे लाइ रोज़ो रखियो। बारी ताला अॼु असां त ईअं थे सम्झो हक़ असांजो आहे, अॻ में बेहिश्त में असीं वेंदासीं, पर असां वारो दरवाज़ो बंदि लॻो पियो आहे, बाबे रैयान बंदि लॻो पियो आहे। अल्लाह पाक फरमाईंदो रोज़ेदारो तकड़ न कयो, अवां फिलाने मैदान में रोज़ेदार गॾु थी बीहो, मां हिननि जो हिसाब करे वठां। मां अव्हांखे ॿुधायो हो दुनिया में त रोज़े जी जज़ा मां रब आहियां, सवाब मूं अव्हांखे कोन ॿुधायो। हाणे तरसो सब्र कयो, हिननि खां रवानो करे पोइ मां अॼु सभई पर्दा हटाईंदुसि, अॼु मां सभई घूंघट हिजाब हटाईंदुसि, अवां रोज़ेदारनि खे ढो कराए दीदार कराईंदुसि। अल्लाह साईं पंहिंजो दीदार कराईंदो रोज़ेदार। ही वॾो एज़ाज़, वॾो एज़ाज़ आहे मुझा प्यारा दोस्तो। उहो दीदार जंहिंजे लाइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम 40 ॾींहंनि जो रोज़ो रखियो, 40 रातियूं वो जागो करे तूर सीना जबल ते वञी पहुता। अल्लाह खे अर्ज़ कई मुझा मौला मूंखे दीदार करा। रब करीम जी ज़ात बाबरकात फरमायो लन तरानी, ऐ मूसा कलीम अल्लाह तू मूंखे हरगिज़ ॾिसी कोन थो सघी, न तेरी आँख देखे न चश्मे अंबिया देखे, न तेरी आँख देखे न चश्मे अंबिया देखे, मुझे देखे तो ऐ मूसा निगाहे मुस्तफ़ा देखे। अल्लाह से फरमाए मूसा कलीमुल्लाह
तव्हां मूंखे नथा ॾिसी सघो लंतरानी मूंखे नथा ॾिसी सघो हाँ क़यामत जो ॾिहाड़ो थींदो रोज़ेदार ईंदा मुंहिंजे महबूब जा ग़ुलाम उन्हनि जे लाइ पर्दा हटी वेंदा घूंघट हिजाब हटी वेंदा मां उन्हनि रोज़ेदारनि खे खुले आम पंहिंजो दीदार कराईंदुसि हाणे थोरो अंदाज़ो था लॻायूं अंदाज़ो रब जे दीदार हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे अल्लाह साईं 39 हिस्सा हुस्न जा अता फरमाया घणा ऐं रब करीम पैदा घणा हिस्सा कया हुस्न जा 40 बाक़ी घणा बचा हिकिड़ो सॼी दुनिया में विरायल आहे ये गुलनि खे सूरत आहे मुझा प्यारा दोस्तों इंसानी ज़ात इंसानियत के सूरत आ वणन खे आ जानवर खे जेको जिते इहो सभु हिकिड़ो हिस्सो विरायल हिकिड़ो हिस्सो विरायल 39 हिस्सा हज़रत यूसुफ खे अल्लाह से अता फरमाया हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त यूसुफ अलैहिस्सलाम केॾो सुहिणो जॾहिं मिस्र जो बादशाह थियो मिस्र जो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम त ॾुकार जो साल अची वियो ॾुकार मुल्क में मींहं बंदि थी विया माण्हू मरण ते अची विया पोखूं ख़तम थी वियूं आबादियूं सड़ी वियूं खूह सुकी विया दरिया वाह सुकण लॻा पोइ माण्हू आया हज़रत यूसुफ साईं ॾाढी बुख लॻी आहे अनाज खुटी वियो आहे तूं मुल्क जो बादशाह वाली आहीं असांजी तोखे पार था असांखे अन्न ॾे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो तव्हां वियो ऐं तव्हांखे अन्न ॾियां पाण छा कयूं ताज़ो वज़ू कयूं वज़ू करे अल्लाह जी बारगाह में नफ़ल पढ़ियूं बरक़ा सां नफ़ल पढ़ी मुंहिंजा मौला तो मूंखे मिस्र जो बादशाह त बणायो आहे पर हाणे ख़ल्क़ अची वेठी आहे को चए थो अन्न ॾे को अटो को पाणी जो सवाल लॻो पियो आहे छा कयां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो यूसुफ सोना तोखे असां 39 हिस्सा हुस्न जा ॾिना आहिनि तूं पंहिंजे चेहरे ते कपिड़ो पाए घुमंदो आहीं जेको तोखां अटो अन्न घुरे सॼो चेहरो खणी न ॾेखार सिर्फ़ घूंघट ई हटा हीअं कंदो वञ जेको तुंहिंजी हिकिड़ी झलक ॾिसंदो न उनखे 3 महीना बुख उञ कनि न अटो यादि रहंदो न अन्न यादि रहंदो जेको तोखे ॾिसंदो तुंहिंजे इश्क मोहबत में मस्तु थी वेंदो हाणे हज़रत यूसुफ केॾो बि सुहिणो आहे पर पैदा ख़ुदा जो कयो हाणे जॾहिं ख़ुदा जी मख़लूक यूसुफ जे हुस्न जो इहो कमाल आहे त बनाइण वारे रब जे हुस्न जो कमाल छा ऐं हज़रत यूसुफ हसीन आहे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम हुस्न आहे इहो बि नुक़्तो ॿुधो ऐं मदीने वारे साईं वटि हुस्न न नूर आहे अल्लाह पाक जो नूर आहे इन जे करे मदीने जे साईं जो हुस्न हज़रत यूसुफ खां मथे ओ महबूब दुनिया जा हिक पासे मुंहिंजो अरबी ढोलण हिक पासे हुननि सभिनि जो ॿोलण हिक पासे मुझे अरबीअ जो ॿोलण हिक पासे याकूब जे प्यारे यूसुफ जी ख़रीदार ज़ुलैखा हुई हिकिड़ी याकूब जे प्यारे यूसुफ जी ख़रीदार ज़ुलैखा हुई हिकिड़ी यूसुफ जो घुंड खोलण हिक पासे मुझे मदनीअ जो मुर्कण हिक पासे पहिरीं ॿुधो न रवायत में त अल्लाह सी फरमायो त सॼो खणी पर्दो न हटा थोरो घूंघट थोरो पला हीअं कर बस आशिक़ महेश रहमतुल्लाह अलैह फरमाए त यूसुफ जो घुंड खोलण
हिक पासे मुझे मदनीअ जो मुर्कन हिक पासे साईं सर मुर्कन अम्मा आयशा सिद्दीक़ा थी फरमाए रात जो दिए जे सोजरे में कपड़ा पई सुबिया तो ओचतो दियो भी विसामी सुई भी किरी हाणे को ऊंधाई रात सुई नजर न पई अचे अचानक मदीने जा साईं इशा जी नमाज पढ़ी असां जे दौलत खाने में जलवा फरोज थिया हीअं जो मदीने जा साईं घर मुबारक में दाख़िल थिया ईअं लॻो ॼण सिज उभरी आयो आहे हर रोशन थियो मूं पंहिंजी सुई बाक़ायदा सोजरे में लधी ॾिठी तॾहिं अम्मा फरमाईंदी ओ आसमान ख़ुदा तोखे बि सिज ॾिनो आहे मां अबू बकर जी न्याणी खे बि रब सिज ॾिनो आहे तुंहिंजो सिज उभरंदो आहे पात फजर सुबुह जो उभरंदो आहे मुंहिंजे महबूब जे उभरण जो मौसम आहे कान का मुझे हबीब जे निकरण जो टाइम कान को कोने को जॾहिं जी चाहे निकरी पवंदा आहिनि ऐं आसमान तुंहिंजो सिज पहिरीं अमीरनि जूं बिल्डिंगूं रोशन कंदो आहे पोइ ग़रीबनि जे घरनि में रोशनी विझंदो आहे पर मुंहिंजो सिज पहिरीं रोशनी ग़रीबनि मिसकीननि ते विझंदो आहे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत बिलाल खां काफ़िर ने पुछो जॾहिं मुंहिंजा प्यारा हज़रत बिलाल साईं खे मदीने पंहिंजो मके पाक जे घिटियुनि में गलियुनि में काफ़िरनि जा ॿार पोइ मुंहिंजा प्यारा पेरनि में रसियूं हथनि में जंजीरूं पोइ गिरींदा हा हज़रत बिलाल साईं खे पुठनि मुबारकनि में मुंहिंजा प्यारा ज़ख़्म थी वेंदा हा खल लही वेंदी हुई वो गिरींदा हा पर जॾहिं उहे पाण थकंदा हा त हज़रत बिलाल जे ज़ुबान ते हूंदो अल्लाहु 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 पींघड़े में बाहर बोले अल्लाहु अल्लाहु चींगड़े में नार बोले अल्लाहु 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 पींघड़े में बार बोले अल्लाहु प्यारा मुसलमान भाइरो अल्लाहु ऐं मोहम्मद मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफ़िर पुछंदा हा बिलाल अव्हांखे मदीने जे साईं कहिड़ो नशो प्यारियो आहे हेॾियूं मारूं हेॾियूं सख़्तियूं बुखूं वञूं पोइ बि जॾहिं होश में अचो था अल्लाह जो नालो ज़ुबान ते आहे मदीने जे साईं जे जो नालो मुबारक अव्हां जी ज़ुबान ते आहे अव्हां छा ॾिठो आहे उते हज़रत बिलाल पियो फरमाए कहिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां अब मेरी निगाहों में अब मेरी निगाहों में जचता नहीं कोई अब मेरी निगाहों में अब मेरी निगाहों में जचता नहीं कोई जैसे मेरे सरकार हैं जैसे मेरे सरकार हैं वैसा नहीं कोई अब मेरी निगाहों में अब मेरी निगाहों में जचता नहीं कोई जैसे मेरे सरकार हैं जैसे मेरे सरकार हैं वैसा नहीं कोई अब मेरी निगाहों में। प्यारा मुसलमान भाइयों
अल्लाह जे महबूब करीम खे रब पंहिंजो नूर अता फरमायो हो नूर अल्लाह नूर इन जे करे रब खां बाद अगर को हसीना तो आमिना जो लाल मदीने जो साईं आओ प्यारा मुसलमान भाईरो जिन्हें मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीदार जो यो कमाल आ रब करीम जे दीदार जो कमाल छा जॾहिं रोज़ेदारनि जे लाइ पर्दा हटंदा रोज़ेदारनि जे लाइ हिजाब हटंदा घूंघट पर्दा हटंदा दीवारूं हटंदियूं अल्लाह पाक रोज़ेदारनि खे पंहिंजो जॾहिं दीदार कराईंदो मुझा प्यारा दोस्तों रोज़ेदार बाबे रयान खे भुलाए छॾींदा जन्नत विसरी वेंदी हूरूं गुलमान विसरी वेंदा मौला ये पर्दा हाणे अॻियूं न ॾिजां मौला घूंघट न आणजां जेको तुंहिंजे दीदार में मज़ो आहे सो जन्नत में नाहे हूरनि में नाहे गुलमाननि में नाहे मौला असां दुनिया में कंहिं बि शइ में उहो लुत्फ़ मज़ो न ॾिठो जेको रब तुंहिंजे दीदार में आहे सुभान अल्लाह मौला असां हैरान आहियूं एतिरी बुख असां बर्दाश्त कान कई 16 कलाक जो रोज़ो ज़रूर हो पर मौला हे रोज़े जी बरकत हे रोज़े जो बदिलो जो अॼु असांखे ग़ुलामनि खे तो पंहिंजो दीदार करायो आहे सभई घूंघर तो हटाया आहिनि सभई हिजाब तो हटाया आहिनि अल्लाह अल्लाह मुंहिंजा प्यारा दोस्तो उन ॾिहाड़े रोज़ेदार जी ख़ुशीअ जी इंतिहा थी वेंदी रोज़ेदार बाग बहार थी वेंदो ॾाढो ख़ुशि थी वेंदो राज़ी थी वेंदो अल्लाह सिधो फरमाए रोज़ेदार फिक्र न कर गम न कर तो हिकिड़ो महीनो बुख उन में गुज़ारियो आहे पर मां रब तोखे उहो दीदार कराईंदुसि जो तूं इहे फिक्र इहे गम तोखे दुख विसरी वेंदा इहे बुखूं उञूं तोखे विसरी वेंदियूं मां रब तोखे दीदार कराईंदुसि